खबर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मौजूद। सिठारजा रिपोर्टर इशफाक अहमद शेख सिठारजा में 5 फरवरी में योम यकजहती कश्मीर के मौके ते पाक डिफेंडर सिविल ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान ज़िला खैरपुर तरफ़ां शानदार रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी पाक फीडर सिविल ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान के मरकज़ी वाइस चेयरमैन ज़वार बख्त अली लुंड कई। रैली मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदी नेशनल प्रेस क्लब पहुती। तफ़सील मूजिब पाकिस्तान जे ॿियनि शहरनि जियां सिठारजा में बि योम यकजहती कश्मीर वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। उन मौके ते पाक डिफेंडर सिविल ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान के मरकज़ी वाइस चेयरमैन ज़वार बख्त अली लुंड ऐं ॿियनि समूरनि उहिदेदारनि जी अॻुवाणी में कश्मीरी भाइरनि सां यकजहतीअ जे इज़हार जे लाइ हिकु शानदार रैली कढी वई। उन दौरान ज़वार बख्त अली लुंड ऐं ॿियनि उहिदेदारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तानी अवाम ऐं पाक फ़ौज कश्मीर जे मसइलो मुसलमाननि सां गॾु आहे ऐं संदन ख़ुदारियत जे हक़ जी मुकमल हिमायत कनि था। जॾहिं त रैली में हर मुख़्तलिफ़ फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि भरपूर शिरकत कई, जॾहिं त मुक़ररनि कश्मीरियुनि अवाम जे सब्र ऐं इस्तक़ामत खे सलाम पेश कंदे आलमी बिरादरी खां मुतालबो कयो त हू कश्मीरी अवाम जी बुनियादी हक़नि जी बहाली में पंहिंजो किरदारु अदा करे ऐं उन कश्मीरी खे पंहिंजा हक़ ॾिना वञनि। उन मौके ते हाजी मीर मोहम्मद लुंड, लाल ॾिनो लुंड, उस्ताद कुर्बान अली लुंड, ज़वार रबनवाज़ लुंड ऐं ॿियनि केतिरनि ई शिरकत करे कश्मीरियुनि सां एकी ऐं ॿधीअ जो सबूत ॾिनो। सर असांजे पाक डिफेंडर सिविल ऑर्गेनाइजेशन आहे पूरे पाकिस्तान में आहे ऐं अॼु हुन जूं रैलियूं कढियूं वियूं आहिनि हर जगह ते, सूबे पंजाब में, सिंध में, केपी में ऐं बलोचिस्तान में असांजी मेंबर आहिनि हर जगह ते जेके असांजा आहिनि पाक फ़ौज पाकिस्तान जा वफ़ादार शहरी मोहम्मद वतन आहे। उन्हनि जो चव जे मुताबिक़ अॼु असां कश्मीर डे मल्हायो आहे। कश्मीर सां मज़लूमनि असांजे कश्मीर सां यकजहती जो इज़हार था कयूं ऐं अक़वाम मुतहिदा खां पुरज़ोर अपील था कयूं त असांजे कश्मीरियुनि भाइरनि खे ख़ुदि इरादियत जो ॾिनो वञे ऐं उन्हनि जा रायशुमारी कराई वञे ऐं जल्दो जल्द कयो वञे। उन्हनि सां ज़ुल्म जेको थी रहियो आहे उहो ज़ुल्म उन्हनि ते बंदि कयो वञे। असां इंडिया जी हुकूमत खां पुरज़ोर मुतालबो था कयूं त असांजे कश्मीरियुनि भाइरनि खां मुसलमान भाइरनि खे उन्हनि खे पंहिंजा हक़ूक़ ॾिना वञनि। पाक फ़ौज, पाक आर्मी।